बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं सलाउद्दीन नवां नसीर सिंधी थाल। गुज़िरियल वीडियो के अंदर असी ब एग्जांपल्स पढ़ियासीं डायरेक्ट ऐं इनवर्स जा, उहे यूनिटरी मेथड भी उनजो सिखियोसीं। हिन वीडियो में 6.2 एक्सरसाइज आ जिनजा हिसाब समझंदासीं, कुछ हल कंदासीं, कुछ तव्हां प्रैक्टिस में भी कंदव। सोचो त स्टार्ट कयूं था पंहिंजे क्लास के। तव्हांजे साम्हूं आहे 6.2 एक्सरसाइज जंहिंमें चए थो सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लम्स बाय यूनिटरी मेथड एंड प्रोपोर्शनल मेथड, यानी ॿिन्ही तरीक़नि सां हिनखे हल करिणो आहे। पहिरियों प्रॉब्लम जेको 15 चेयर 4500 वारो हो त असां एग्जांपल में करे वियासीं। हाणे अचो त जेको ॿियो नंबर एग्जांपल आहे हिनखे ॾिसूं। चए थो 6 आइडेंटिकल पाइप्स कैन फिल अ वाटर टैंक इन 3 hours. How many such pipes can fill the same tank in 2 hours? यानी 6 पाइप 3 कलाकनि में हिकिड़ी टैंक खे भरनि था त घणा पाइप हुजनि त असांखे 2 कलाकनि में उहा टैंक भरिजी मिले। हाणे ॾिसो असांजे लाइ छा आहे, पाइप घणा आहिनि, 6 पाइप। अवर्स घणा था वठनि, 3। हाणे घणा अवर्स असांखे आहिनि, 2 कलाक ऐं पाइप थो पुछे। यानी तव्हां वर्ड प्रॉब्लम में बि ॾिठो त चए थो 6 पाइप 3 कलाकनि में था भरनि, त 2 कलाकनि में हिन टैंक खे भरण लाइ घणा पाइप घुरिजनि। त सभ खां पहिरियां इहो ॾिसंदासीं त हे असांजो इनडायरेक्ट आहे। छो त तव्हां कलाक खुटायो था त पाइप वधायो, इन मां असांखे इहा ख़बर पए थी, यानी इहो इनडायरेक्ट आहे। असांजा एरोज़ अपोज़िट डायरेक्शन में ॾींदासीं। एक्स पोइ रखंदासीं 6, वरी हेॾो शुरू कंदासीं। प्रोपोर्शन जी लिखनि 3:2। एक्स के सां ऐं 2 सां, ऐं मथियां जेके मीन आहिनि उहे असां मथां ज़रब कंदासीं। 1 × 2 3 × 6 3 × 9। छा जवाबु मिलियो असांखे त 9 पाइप हुजनि त असांजो 2 कलाकनि में कमु थी वेंदो। अचो हाणे इनखे यूनिटरी मेथड सां कयूं था। यूनिटरी मेथड में तव्हांखे मां छा ॿुधायुमि त जेके 2 शयूं मिलियल आहिनि इनखे ज़रब कयो, ऐं जेका अकेली शइ आहे नंबर मिलियल आहे उनखे कयो वंड। तव्हांजो जवाबु निकिरी ईंदो। हिनखे रिड्यूस कयो 1 × 2 3 × 6 3 × 9। सो अहिड़े तरीक़े सां असां हिनखे हल कंदासीं। 2 नंबर जेको क्वेश्चन आहे एग्जांपल में बि कयोसीं त 5 माण्हू हिकिड़ो खाधो 8 ॾींहं हलाइनि था, त 4 ॾींहंनि जे लाइ असांखे माण्हू घणा घुरिजनि, ऑलरेडी असां इहो करे आया आहियूं। हाणे चऊं था चोथों नंबर एग्जांपल। चौथों नंबर एग्जांपल आहे द कास्ट ऑफ 4 किलोग्राम ऑफ मैंगोज इज 300 रुपीज़। 4 किलो अंबनि जी रक़म 300 रुपया आहे। फाइंड द कास्ट ऑफ 10 किलोग्राम्स ऑफ मैंगोज। त 10 किलो अंबनि जी रक़म घणी थींदी। 4 किलो अंब असांखे मिलनि था 300 में, यानी असांखे केजी ऐं प्राइज़। तव्हां हीअ डेटा कहिड़े बि नाले सां ठाहियो, पर जेका तव्हांखे आसान लॻे थी, जीअं असांजो हिसाबु हल थी वञे। मां केजी लिखियो आहे 4 त प्राइज़ 300 आहे। चए थो हाणे 10 किलो घणे पवंदा, त यादि रखो त हे डायरेक्ट आहे। उहो कीअं, ॾिसो 4 किलो 300 में था मिलनि त 10 किलो, यानी अंगु तव्हां हिन जो वधायो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे प्राइस बि हाणे हिनजी वधी वेंदी। न करे चवंदासीं इहो असांजो डायरेक्ट प्रोपोर्शन आहे। अचो हिन जी इक्वेशन कीअं ठाहींदासीं हिकिड़ी डायरेक्शन में। पहिरियों 10, पोइ 4 प्रोपोर्शन जी निशानी, वरी एक्स प्रोपोर्शन 300। अचो हाणे एक्स सां कहिड़ो लिंक आहे दर्जो, 4 10 ज़रबिया 300। हिनखे कीअं रिड्यूस कयूं, 2 × 4 5 × 10। हाणे हीअं रिड्यूस कयूं 1 × 9 1 × 9 हिकु हेॾे 5 × 10 150। यानी असां हाणे 150 खे 5 सां ज़रब कंदासीं। 5 × 15 75, 0 मिलाईंदासीं त थींदा 750। अच्छा, हाणे यूनिटरी मेथड में कीअं मालूम करणा। यूनिटरी मेथड लाइ मां हिंट ॾियां थो कीअं। यानी 4 किलो 300 में था मिलनि त असां छा कंदासीं, 300 खे डिवाइड कंदासीं घणे था चइनि सां। छो, असांखे 1 किले जी रक़म ख़बर पए। जॾहिं 1 किले जी ख़बर पवंदी त 1 किले जी रक़म खे 10 सां ज़रब कंदासीं, असांजो हे जवाबु निकिरी वेंदो। अचो चइनि सां डिवाइड कंदासीं 300 खे, त हिते 6 चौंक 7 चौंक 28, 2 बचा 0 लाइ अचो 5 चौंक 20। त छा जवाबु आयो, यानी 1 kg असांखे घणे थो पवे बाबा, 75 रुपए में। त 1 किलो 75 में थो पवे। त जॾहिं तव्हांखे 10 किलो मालूम करणा आहिनि, तव्हां 10 हुन सां छा कंदो, सिंपल ज़रब कंदो। हाणे 75 खे 10 सां ज़रब कंदो, 10 वारो अंगु आहे, त तव्हांजो जवाबु ईंदो 750, जेको असांजो हिन प्रोपोर्शनल मेथड में आयो आहे। सो अहिड़े तरीक़े सां असां हिननि हिसाबनि खे 2 तरीक़े सां हल करे सघूं था। हिते डिस्कस करण जो मतिलबु इहो आहे त अॻिते हली करे जॾहिं तव्हां क्वेश्चन मिले थो, त उहो क्वेश्चन कहिड़ी शइ जो थो मिले, त उहो तव्हांखे कंहिं में आसान लॻे थो उन में कंदा। हाणे लास्ट 5 नंबर क्वेश्चन पढ़ूं था। जेके बाक़ी 5 क्वेश्चन्स हूंदा इहे तव्हां पाण प्रैक्टिस बि कंदव, हल बि कंदव। अचो त 5 नंबर क्वेश्चन पढ़ूं। A student
रीड 30 पेजेस ऑफ अ बुक इन 4 days। हिकिड़ो छोकिरो 30 पन्ना 4 ॾींहंनि में थो पढ़े। हाउ मेनी पेजेस ऑफ सेम बुक विल रीड इन 10 days। साॻे ई किताब जा पन्ना 10 ॾींहंनि में केतिरा पढ़ंदो? यानी 4 ॾींहंनि में अगरि 30 थो पढ़े त 10 ॾींहंनि में केतिरा पन्ना पढ़ंदो? अचो त हिनखे हल कयूं था बोर्ड ते। हाणे ॾिसो मां लिखियो आहे पेजिस एंड डेज़। 30 पन्ना पढ़े थो 4 ॾींहंनि में, घणा पन्ना पढ़ंदो 10 ॾींहंनि में? यानी ॾिसो ॾींहं वधाया अथव त ज़ाहिरी ॻाल्हि आहे प्रोग्रेस बि वधंदी। इहो डायरेक्ट आहे त असां डायरेक्ट हिकु डायरेक्शन में एरो ॾींदासीं। हिन सां x रेशो 30, प्रोपोर्शन जी निशानी 10 रेशो 4। हिन x सां छा लिंक थो थिए? 4 हेठों रखंदासीं, हे ॿ पाण में ज़रब कंदासीं। 30 ज़रबिया 10, 2 ॾूं 4, 5 ॾूं 10, 1 ॾूं 15 ॾूं 30, त 5 15 75। यानी ख़बर पई त 75 पेजिस पढ़ंदो। मां जल्दी हिसाब हल न कयो आहे, बिल्कुलु जल्दी कयो, छो त हाणे तव्हां एक्सपर्ट थी चुका आहियो ऐं हिननि शयुनि खे तव्हां सम्झी चुका आहियो। मसइलो छा हूंदो आहे? सिर्फ़ु वर्ड प्रॉब्लम खे रीड करिणो आहे, डेटा ठाहिणी आहे, बाक़ी शयूं साॻियूं आहिनि जेके असां नंढे लाॻू कंदा था अचूं। ठीकु आहे, हाणे असां हिनखे यूनिटी मेथड में कीअं कंदव? हिंट थो ॾियां कहिड़ी, त 30 पन्ना 4 ॾींहंनि में थो पढ़े त पहिरियों असांखे ख़बर हलाइणी आहे त हिकु ॾींहं में घणा थो पढ़े। हिकु ॾींहं में घणा थो पढ़े त 30 खे असां वंड कंदासीं कंहिंसां? 4 सां। त छा थींदो? 6 चौंक 7 चौंक 28, घणा था बचनि 2। तव्हां पॉइंट जे 0 ॾींदव त 5 चौंक 20। यानी हिकु ॾींहं में तो पढ़े 7.5। 10 ॾींहंनि में घणा पढ़ंदो? 10 ॾींहंनि में जॾहिं तव्हां 7.5 हिकु ॾींहं सां 10 ॾींहं ज़रब कंदो त तव्हांखे जवाबु मिलंदो 75। ऐं हे असांजो जवाबु आहे। अगरि तव्हां मूंसां कंटिन्यूअसली पढ़ंदा आया आहियो न त मां तव्हांखे हे बि ॿुधायो आहे त पॉइंट वारो जॾहिं बि 10 सां ज़रब थींदो आहे न त पोइ तव्हां ओतिरी पॉइंट अॻिते कंदा आहियो। यानी हिकु 0 अथसि त ज़रब थो थिए त हिकिड़ी पॉइंट अॻिते कयो त छा जवाबु आयो असांखे? 75। सो तव्हांजे साम्हूं 6 खां 10 ताईं दर्जा आहिनि। इनखे तव्हां प्रैक्टिस बि कंदव, हल बि कंदव। उमेद आहे त तव्हांखे हल करण में हे एग्जाम्पल ॾाढी मदद कंदा। इंशाल्लाह वरी मिलंदासीं नए वीडियो में। तेसिताईं गॾिजो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।